ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। वफ़ाक़ी वज़ीर असद महमूद तरफ़ां सेवण साने जो नोटिस वरितो वियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर जे नोटिस बाद NHA जा 6 ऑफिसर्स मुअतल कया विया। डायरेक्टर NHA साउथ अब्दुल कुदूस शेख ऐं डिप्टी डायरेक्टर ज़ुल्फ़कार शेख खे मुअतल कयो वियो। असिस्टेंट डायरेक्टर इख़लाक़ हैदर शाह, इंस्पेक्टर आबिद हुसैन खे बि मुअतल कयो वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं सेवण में जो ख़ौफ़नाक हादसो थियो हो। वफ़ाक़ी वज़ीर असद महमूद तरफ़ां सेवण साने जो नोटिस वरितो वियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर जे नोटिस बाद NHA जा 6 ऑफिसर्स मुअतल कया विया आहिनि। डायरेक्टर NHA साउथ अब्दुल कुदूस शेख ऐं डिप्टी डायरेक्टर ज़ुल्फ़कार शेख खे मुअतल कयो वियो आहे। असिस्टेंट डायरेक्टर इख़लाक़ हैदर शाह, इंस्पेक्टर आबिद हुसैन खे बि मुअतल कयो वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं ख़ौफ़नाक हादसो पेश आयो हो, जंहिंमें इंसानी जानियूं ज़ाया थियूं हुयूं। डायरेक्टर NHA साउथ अब्दुल कुदूस शेख ऐं डिप्टी डायरेक्टर ज़ुल्फ़कार शेख खे मुअतल कयो वियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर असद महमूद तरफ़ां सेवण साने जो नोटिस वरितो वियो आहे। अवां खे आगाह कयो पिया। वफ़ाक़ी वज़ीर कम्युनिकेशन असद महमूद तरफ़ां नोटिस वरितो वियो आहे।